घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन ॼाम आसिफ रज़ाक ख़ान धारेजो जे हुकुम ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मान ईंदड़ जे दायित्वनि ते फोकल पर्सन सिकंदर अली लाखो, काउंसलर असदुल्ला लाखो ऐं म्यूनिसिपल पार्क मैनेजमेंट टीम जे गॾियल निगरानी में शहर जे मुख़्तलिफ़ पार्कुनि में गुलकारी मुहिम जो बाक़ाइदा आगाज़ कयो वियो। मुहिम दौरान सर्किट हाउस सां गॾु वारी पार्क ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क रहमोवाली में खूबसूरत गुलनि जा बूटा पोखिया विया, जॾहिं त ॿियनि पार्कुनि में बि ईंदड़ ॾींहनि दौरान गुलकारी जो सिलसिलो जारी रहंदो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे फोकल पर्सन सिकंदर अली लाखो चयो त गुलकारी मुहिम जो मक़सदु शहर खे सरसब्ज़ ऐं खूबसूरत बणाइणु आहे, जॾहिं त शहरियुनि खे बि अपील कई त इहे बि पंहिंजे हिसे जा बूटा पोखिन त जीअं माहौल वधीक खुशगवार बणिजी सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।